अस्सलाम वालेकुम नाज़रीन, शोबिज़ अफेयर जे हिकु नए एपिसोड सां गॾु मां तव्हांजो मेज़बान ताहिर राई। शोबिज़ अफेयर में हर हफ़्ते हिकु ख़ासि महिमान असांजो महिमान हूंदो आहे ऐं अॼु जेको असांजो महिमान आहे उनजो फ़न लतीफ़ सां वाबस्ता आहे हू ऐं तमामु सुठो गुलकार आहे शोएब हसन पंवर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शोएब भाई छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह ठीकु। छा पियो थिए अॼुकल्ह? अॼुकल्ह सर सिंधला कॉलेज में फाइनल ईयर हले पियो, LLB कयां पियो पार्ट टाइम सिंगिंग खां अलावा। सिंगिंग करा मन खां अलावा बस ज़िंदगी आहे। अच्छा, सिंगिंग में कीअं आहियो तव्हां? सिंगिंग में सर ईअं थियो जो मां नंढो हूंदो हुयुमि त मुंहिंजी जेका फैमिली हूंदी हुई, मां क़सीदा वग़ैरह पढ़ंदो हुउमि, नातूं वग़ैरह। त उन खां बाद में पंहिंजी फैमिली मूंखे चयो त तव्हां जेको आहे सिंगिंग जॉइन कयो। पोइ सिंगिंग में जॉइन कई। उन खां बाद में शौक़िया स्टेप बाय स्टेप वधंदा वियासीं, शौक़ु वधंदो वियो ऐं मौसीक़ी सां लगन थींदो वियो। पोइ उस्तादनि वटि सिखियासीं। उन खां बाद में अञा सिखूं पिया। कंहिंखां सिखिया? उस्ताद ताहिर मिठू, उस्ताद राशिद हैदरी, उन्हनि खां। अच्छा शोएब भाई, इहो मूंखे ॿुधायो त जीअं तव्हां शोबिज़ सां वाबस्ता आहियो, सिंगिंग सां, तव्हांजी फैमिली में ॿियो केरु ॻाईंदो आहे? न सर, केरु बि न। तव्हां पहिरियां आहियो? हा, मां बि। पोइ कुझु माण्हुनि इख़्तिलाफ़ न कयो तव्हांजे मिटनि माइटनि दोस्तनि? स्टार्ट में जीअं थियो त चवनि पिया त भाई सिंगिंग जी फील्ड में वियो आहे ऐं हिननि जी फैमिली में, हिन जे ख़ानदान में केरु बि कोन्हे, हीउ छो वियो। उन खां बाद में जॾहिं कंहिं मंज़िल ते पहुतासीं त उहे ई माण्हू चवनि पिया त इहे असांजो हूअं सुञाणींदा कोन, पोइ चवंदा त इहो ई असांजो कज़न आहे, इहो असांजो फैमिली मेंबर आहे या रिलेटिव आहे हुनजे। अच्छा, कीअं रहियो शोबिज़ जो तजुर्बो तव्हांजो? सर शोबिज़ जो जज़्बो ईअं थियो जो वधंदो वियो ऐं नंढी उमिरि में माशाल्लाह सां अल्लाह जी महिरबानी सां जॾहिं मां थोरो हिकु एटम कयो, उहो मां अप्रूवल करायो चैनल्स वग़ैरह ते, त उन मां शोहरत सुठी मिली। उन खां पोइ वरी लगन अञा वधंदो वियो। पोइ अञा हलूं पिया, अञा जज़्बो वधंदो पियो हिन मौसीक़ी सां। तव्हां हिकु रियलिटी शो में बि आया हो? जी। उहो तजुर्बो कीअं रहियो? वॉइस ऑफ सिंध में? जी जी। उन में बि तव्हां हुयो? हा, उन में बिल्कुलु मां हुयुमि। हैदराबाद स्टेशन खां? हा सर, दादू खां। दादू स्टेशन? जी। तव्हां बेसिकली दादू जा आहियो? बेसिकली दादू जा। अच्छा, संगीत जे मयार खे कीअं तव्हां बरक़रार था रखो? सर संगीत जे मयार खे बरक़रार रखिणो आहे त असांखे जेको आहे फस्ट ऑफ ऑल जेके सिंध जूं पंहिंजो सिन्फ़ूं आहिनि, 5 वाई आहे, गज़ल आहे, गीत आहे, ठुमरी आहे, फिल्मी गीतनि, उन 5 ते प्रोपर महिनत करणी पवंदी। छो जो शहनशाह लतीफ़ सरकार खे बि ॻाइणो पवंदो, सचल सरमद सरकार खे बि ॻाइणो पवंदो। उनखे ॻाईंदासीं त मौसीक़ी बचंदी। बाक़ी अॼुकल्ह जे हवाले सां जेको आहे माहौल लॻे कोन पियो त मौसीक़ी में अञा जेको आहे माण्हू ॿुधण वारा आहिनि। अच्छा, संगीत खे मज़ीद असां कीअं बहितर करे सघूं था? इन जा सजेशन? उनखे बि उस्ताद वेठा आहिनि, उहे असांखे गाइड करे सघंदा। पर उन खां पहिरीं असांजो जेको दिलि चए थी त उहो ईअं आहे जो असां सुरीले शाइरनि खे, ईअं न त भले हुजनि सूफ़ियाना शाइर, पर ॿिया शाइर बि खोड़ सारा मौजूदु आहिनि जेके सुठो लिखनि था, मजबूर आहिनि थोरो माहौल जे हिसाब सां, गुरबत जे हिसाब सां असां उन्हनि खे ॻायूं ऐं सुठी सुठी पोइट्री जेका आहे ॻायूं, त इन सां असांजो सिंध जो कल्चर, असांजी सिंध जी जेका मौसीक़ी आहे उहा प्रोपर जेको आहे कंटिन्यू बरक़रार। कहिड़े फ़नकार खे ॾिसी तव्हांखे लॻंदो आहे हरू भरू फ़नकार थियो आहे इहो? सर मां पाण खे ॾिसी चवंदो आहियां हरू भरू थियो? हा। छो? ॿिए मां नुक्स कढूं, उन खां बहितर पाण मां कढूं न। पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तूं त कुझु तमामु सम्झा सुठो संगीत आवाज़ु सुठो आहे, तूं सिखियल आहे, ठीकु आहे। जेके हरू भरू जा सिंगर आहिनि उन जे बारे में तुंहिंजी छा राय आहे? उन जे बारे में इहा ई राय आहे त महिरबानी करे या महिनत कयो या मौसीक़ी खे ख़राबु न कयो। या छॾे वञे? छॾींदा कोन सर, न छॾींदा, मुश्किल आहे। छो? कीअं छॾाइजे हिननि खां भला? बसि पोइ ईअं को ग़ाइबानी को हिसाबु किताबु थिए जेको हुननि ते का हिकिड़ी छा चवंदा कानून अहिड़ो पास थी वञे बाबा जेको बेसुरो गानो ॻाईंदो जेल में वेंदो। बसि जेल खां बि अलावा का सज़ा हुजे त उहा बहितर आहे। न मिसाल तौरु ईअं जेकॾहिं सज़ा हुजे त बाबा जेको बेसुरो गानो ॻाईंदो जेल में वेंदो, त तव्हांजे अंदाज़े में जेकॾहिं 100 सिंगर सिंध जा कढूं, घणा जेल वेंदा? सर तक़रीबन पोइ जेल भरियो पियो हूंदो। न 100 मां घणा ईंदा? 50, 60, 70, 80, 90? सर सिंध में आहे, मौसीक़ी आहे, आवाज़ु आहे, महिनत आहे ऐं हुन खां अलावा जेको आहे जेके कुझु असां जहिड़ा दोस्त जेके हिन फील्ड में हरू भरू घुत ईंदा न, उन जे हिसाब सां त 30% क्रिमिनल माण्हू हूंदा, बाक़ी 70% जेके हिन सां जहिड़ा फ़नकार हूंदा। अच्छा, ब्रेक वठूं था? जी सर। ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। प्रोग्राम में भलीकार। शोएब भाई,
ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां संगीत सां वाबस्ता आहियो ऐं खोड़ सारा तक़रीबात में तव्हां वेंदा हूंदव, फंक्शन्स में वेंदा हूंदव, जी बिल्कुलु, फैंस हूंदा, जी बिल्कुलु, उन में फीमेल बि हूंदा, का अहिड़ी फीमेल जेकी दिलि खे बि सुठी लॻी हुजे? सभु सुठियूं आहिनि, जंहिंजे इवेंट में वेंदा आहियूं जेके घुराईंदा आहिनि असां लाइ सभु सुठा आहिनि। न दिलि खे जेकी सुठी लॻंदी, दिलि खे असल में सर एक्चुअली जेंडर हा, आहे, उहो मेल त एंड आहे। फीमेल आहे, अट्रैक्ट थींदो आहे माण्हू। फर्स्ट ऑफ ऑल सर असां जंहिं इवेंट में वेंदा आहियूं त इहो सोचे वेंदा आहियूं त असांखे जेका फैमिली घुराए थी त उन फैमिली में उन तरीक़े सां पेश अचूं, पंहिंजो अहिड़ो हिकिड़ो मयार ठाहे अचूं त जीअं सुभाणे केरु असांखे फैमिली में घुराए। अगरि उते बि इहो नज़रबाज़ी कंदासीं दुनिया खुटी त कोन्हे न। दुनिया खुटी त कोन्हे, ओड़े पाड़े में माना चकर आहे न ओड़े पाड़े में न आहे। गर्लफ्रेंड घणियूं अथई? गर्लफ्रेंड सर हिकिड़ी आहे बसि। हिकिड़ी आहे? उहो किथे जी आहे? उहा हैदराबाद जी आहे। हैदराबाद जी आहे। घणनि सालनि खां हुन सां नाइस टू मीट यू हले पियो तुंहिंजो? सर उन सां तक़रीबन 7-8 साल खां। 7-8 साल? सुठी माना इज़ अ गुड फ्रेंड। गुड फ्रेंड। कीअं मुलाक़ात थी हुन सां? उन सां मुलाक़ात थी पंहिंजो 8 साल वॾो अरसो आहे, ज़हन ते कोन पियो अचे। बहरहाल मुलाक़ात थी कंहिं दोस्त जी केयर ऑफ ते वियासीं, उनजे घर में इवेंट हुयो। पोइ वॾा फतेह, मास्टर फतेह, मां ऐं ज़ामिन अली 3 ॼणा गॾु वियासीं। पोइ उते हुनजी केयर ऑफ मुलाक़ात थी। पोइ पहल कंहिं कई दोस्ती जी? तो हुन दोस्ती सर रिश्ते हो माना हिकिड़ो फैमिली में अची वियासीं न, पोइ उनजी फैमिली इज़त करणु लॻी, असां उनखे पंहिंजो भेणूं सम्झणु लॻासीं। त उनजे करे जेको आहे पोइ उन्हनि खां हू हटी बि विया दोस्त जेके आहिनि, पर असांजो अॼु बि माशाल्लाह सां अचणु वञणु हूंदो आहे। अच्छा, इहो ज़ामन सां तव्हांजे हिकिड़े गाने ते तकरार हलियो काफ़ी? मुंहिंजो सर? हा। मुंहिंजो त न हलियो। कंहिंजो हलियो? हुनजो हलियो न। ॿिन्हिनि जो हिक ॿिए सां? मसलन हुन तकरार कयो त मुंहिंजो सॉन्ग आहे, हा, त मां वरी हुनजी वीडियो ठाराए पंहिंजे चैनल ते धरती टीवी ते अपलोड कराए हलाए छॾियो। हा। हिकिड़ी वीडियो हुजे हा ऐं प्रॉपर हुन सिंगर जी अगरि कंफर्म हुजे हा हिन जो ॻायल आवाज़ु आहे त उहो वीडियो ज़रूरु ठारायां। हुन वीडियो न ठाराई छो जो आवाज़ हुनजो कोन हो, मां ठाराए हलाए छॾियो। न मां असांजे हिकिड़े प्रोग्राम में ज़ामिन आयो, हुन चयो गानो मुंहिंजो हो, हिन पोइ वोकल कयो आहे। उन खां पोइ तव्हां उहो प्रोग्राम ॾिठो ऐं हुन प्रोग्राम में सौरभ साहब जेको आहे हुननि खे मञरायो बि हुयो ऐं मूं बि इहो तव्हां मञरायो हुयो आल ऑफ हाउस में। बिल्कुलु। हा। छा था चवणु चाहियो? ईअं छो थियो? जीअं तव्हां चयो त ज़ामिन अली तव्हां गॾु प्रोग्राम बि कंदा आहियो, मां सम्झो तुंहिंजो सुठो दोस्त हूंदो। बचपन जा दोस्त आहियूं सर। ईअं थियो जो कुझु टाइम लाइ उहो तव्हां पाण ॾिठो हूंदो त मीडिया खां बिल्कुलु थोरो हटी वियो न, त उन खां बाद में ईअं थियो जो इहो सॉन्ग जेको मुंहिंजो दोस्त आहे झांज़ेब, ख़ासि करे मां उनजो ॻायो शादी जो, माना फस्ट टाइम जेको मैशअप जेको मिलाए सिलाए वाह वाह झांज़ेब तुंहिंजो सिंगार, त उहो वरी रेडियो वारनि रखियो पंहिंजे पेज ते ऑफिशियल ते। उनजा व्यूज़ इलाही वधी विया, माना 1 मिलियन 2 मिलियन ताईं पहुता। पोइ हुन पंहिंजी तस्वीर हणी अपलोड करे छॾियो त हीउ मुंहिंजो आवाज़ु आहे। ओॾी महिल गॾु बि हूंदा हुआसीं असां। पोइ उन खां बाद में जेको आहे कुझु इवेंट्स वग़ैरह में मसइलो मसाइल हेॾां होॾां कुझु ज़ाती मैटर थी वियो हुन सां, जेको आहे पर्सनल छा चवंदा आहिनि स्टेट फाइट। उन खां पोइ मां हुनखे चयो हाणे मां ॿुधाईंदुसि माण्हुनि खे त आवाज़ु मुंहिंजो आहे, तव्हांजो न आहे। न त जॾहिं हुन इहो पंहिंजे पेज ते रखियो पंहिंजी तस्वीर हणी त तूं एतिराज़ु न कयो त यार हीउ गानो मुंहिंजो आहे, तूं कीअं रखियो? सर बसि मां इहो बि सोचां त दोस्त आहियूं गॾु, हुनजी शोहरत असांजी शोहरत आहे, असांजी शोहरत हुनजी शोहरत आहे। त पोइ जेको आहे इहो ॻाल्हि ॿाहिरि कीअं निकिती? ॿाहिरि सर चाहण वारा आहिनि जेके उहे कढी आया त बाबा हे शोभी जो आहे। उन में कुझु दोस्तनि सपोर्ट कई त भाई शोभी जो आवाज़ु आहे। उन खां बाद में मां उनजी वीडियो ठाराई, वीडियो ठाराइण खां पोइ सेम वोकल जेका आहे कयल उनजी मां वीडियो ठाराए अपलोड करायो चैनल ते। उन खां पोइ ख़बर पइजी वियो, मौला जो कौल आहे, झूठ बोल के जीत जाने से बेहतर है सच बोल के हार जाओ। न त भई तकरार त काफ़ी अरसो हलियो, मां सम्झो 5-6 महीना तव्हांजो तकरार हलियो? न सर 3 साल। 3 साल? पोइ 3 साल तव्हां हिक ॿिए सां न ॻाल्हायो? 3 साल न ॻाल्हायो। पोइ मुख़्तलिफ़ स्टेप्स ते तव्हांजा तकरार ठीकु ठाक क़िस्म जा थिया आहिनि? सर हुन सां को मसइलो मसाइल पेश थींदो न किथे बि त उहो चवंदो मूंसां, हुनखे डाउट हूंदो न त मूंखे जेको आहे शो बि करायो। पोइ तूं कराईंदे छा? न सर मां न। हा न सर। अलाए खिले थो? ईअं हाणे तव्हांजे चेहरे ते ख़ूबसूरती ॾिसी मां खिला विया। हा खिले त माना चकर ज़रूरु आहे? न सर। हा अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। ॾिस सची प्लान कईसि न? न प्लान हा प्लान ॿाहिरनि सां थोरी थींदो आहे, 2 ॾींहं खाधो पीतो आहे। पोइ ठाह कीअं थियो तव्हांजो? ठाह न्यू ईयर जी राति ते जेको आहे मां हुन दोस्त वटि वेठो हुयुमि त मूंखे ज़ामिन जी फ़ोन आई त भाउ किथे आयो? मुंहिंजी वालदा जो माना रिसेंटली ईअं सम्झो न्यू ईयर खां 2-3 ॾींहं पहिरियों एक्सीडेंट थियो त उन्हनि खे फ़ोन करे पुछो। ॿियनि दोस्तनि खे बि चवरायो, सुठे मौज़ शख़्सियतूं हुयूं उन्हनि खे, पर मां थोरो इग्नोर कयां पियो हिन ॻाल्हि खे। अम्मी जी जेॾी महिल तबियत मूंखां पुछी ऐं चई भाउ को कमु कर, उन खां पोइ मां ख़तमु कई।
पोइ मां पंहिंजे फ्रेंड वटि हुनखे घुरायो, मां चयो भले तूं अचु, पोइ मिलूं था। पोइ वरी उते वेठासीं, केक कटियोसीं न्यू ईयर जो। उन खां पोइ बसि पोइ आख़िर गानो कंहिंजो थियो पोइ? गानो त धरती टीवी ते ॾिसो कंहिंजो पियो हले। न हुनजो पेज ते पियो आहे, हुन त रील्स न कयो न। सर हुन न कयो त ख़ैरु आहे, वतो इज़ु मंतुशा वतो ज़ुल्म मंतुशा। अच्छा, पाण खे कहिड़े सिंगर जी जाइ ते ॾिसणु चाहियो था? सर पाण खे मुंहिंजो जेको आइडियल आहे उहो सजाद अली साहिबु आहे। मुंहिंजो शौक़ु आहे, भले उन मंज़िल ते न पुॼी सघूं पर फॉलो उनखे घणो कंदो आहियां। त जीअं माना जीअं उस्ताद जो स्टाइल आहे, उस्ताद राशिद हैदरी जो स्टाइल आहे, त माना हिकिड़ो रवो पंहिंजो रूहदारी ऐं गलो ऐं महिनत जेका आहे मां उन्हनि खे ॾिसी कयां ऐं ओड़ी कयां। ज़िंदगी जो दर्दनाक तरीन लम्हो कहिड़ो आहे तव्हांजो? ज़िंदगी जो ज़िंदगी दर्दनाक आहे सर। लम्हो कहिड़ो आहे जेके कॾहिं विसारे न सघंदो हुजे? लम्हा अहिड़ा खोड़ सारा आहिनि सर। पोइ जेको हिकिड़ो जेको सफ़ा माना जंहिंमें जंहिंजो ज़िक्र कंदे बि शोएब परेशान थी? उहो मुंहिंजे वालिद साहिब जी जंहिंजी डेथ थी, उहो त ईअं सम्झो जो तक़रीबन नंढी उमिरि में मुंहिंजे कुलनि ते हिकु वॾो बोझ अची वियो ऐं फैमिली में हेॾां होॾां सभिनी में माना ईअं सम्झो त माना घर जो वॾो सभु मूंखे ई सम्झंदा आहिनि। पोइ बाबा जी डेथ थी वई अचानक खां पोइ जेको आहे माना हिकिड़ो एतिरो बोझ ऐं एतिरियूं ज़िम्मेदारियूं अची वियूं, माना हिकिड़ो बर्डन। उन खां पोइ जेको आहे उहो लम्हो जेको ॾाढो वई सम्झो इंतिहाई नासाज़ हुयो। छा थियो बाबा खे? बाबा खे अटैक थियो सर। अच्छा, कहिड़ी ॻाल्हि बाबा जी सभ खां वधीक यादि ईंदी आहे? बाबा जी ॻाल्हि लास्ट में जेॾीमहिल जुमे जी राति हुजे, बाबा मूंखे सॾु कयो, मूंखे चयईं बाबा अचु वेह कचहरी कयूं था। पोइ बाबा हिकिड़ो सॉन्ग पियो ॻाए, माना शौक़ी आहे, मूंखे ॻाईंदो बि न हो पर चईं मूंखे इहो ॿुधाए। चईं तूं न ॿुधाए भला आऊं थो ॿुधाईं। कहिड़ो गानो? ॾुख जा सांघीअड़ा मोटी शाल वरनि। उन खां पोइ मां निकिरी वियुमि। पोइ घरां फ़ोन आई त बाबा जी तबियत ख़राबु आहे। पोइ मां पहुतमि त पोइ मुंहिंजे वालिद साहिबु माना मुंहिंजी झोली में दम ॾिनो। इहो गानो ॿुधाईंदो अॼु असांखे? थोरो गुनगुनाए। इन खां अलावा को ॿियो इहो ॿुधंदासीं। हो ॾुख जा सांघीअड़ा मोटी शाल मिलनि, ॾुख जा सांघीअड़ा मोटी शाल वरनि, मोटी शाल वरनि, ॾुखियो ॾिघ न ॾिसनि, ॾुख जा सांघीअड़ा मोटी शाल वरनि। वठूं था ब्रेक खां पोइ असां कचहरी कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन वठूं था ब्रेक, मिलूं था ब्रेक खां पोइ। प्रोग्राम में भलीकार शोएब भाई सां गॾु। शोएब भाई, कहिड़े क़िस्म जा माण्हू तव्हांखे बिल्कुलु पसंदि न आहिनि? सर मुनाफ़िक। उनजी कीअं ख़बर पवंदी आहे तव्हांखे? मुनाफ़िक उहो हूंदो आहे सर जेको गॾु रही करे उहो चवंदा आहिनि मूंसां मिलनि मुंहिंजा थी, तोसां मिलनि तुंहिंजा थी। शोबिज़ में त अक्सरियत इन्हनि माण्हुनि जी आहे। सर भले हुजनि पर टेम्परेरी आहे न, टेम्परेरी अथनि। पोइ कीअं फेस कंदा उन्हनि खे? उनखे सर गॾु घुमाए फिराए सफ़र करे खाए पी आज़माओ। मौला जो कोला दोस्त को आज़माना है तो उसके साथ सफ़र करो, खाओ पियो। पोइ ला तलखी उन खां कीअं कंदा आहियो? सर पोइ मजबूरन ईअं करिणो पवंदो आहे जो उन्हनि खे चवंदा आहियूं त बाबा या ही कमु छॾियो मुनाफ़िकी वारो, या त पंहिंजो रस्तो अलॻि इख़्तियार कयो, असांखे पंहिंजी राह ते छॾे ॾियो। इश्क़ प्यार ऐं मोहबत में कहिड़ो फ़र्क़ु आहे? सर प्यार जेको आहे उहो तव्हां सभिनी सां करे सघो था। मोहबत जेका आहे उहा तव्हां जेको आहे सिर्फ़ु उन सां करे सघो था जंहिंसां तव्हां सीरियस हुजो या जंहिंसां तव्हां घणो अस्पताल में हूंदा आहिनि। न सर सीरियस मीन्स उन वे में तो चवां त माना जंहिंसां फैमिली तव्हांजो जेको आहे। ऐं इश्क़ छा आहे? इश्क़ सर तव्हां पंथनि सां करे सघो था, अलाह सां करे सघो था। इश्क़ पाक आहे। मां दुनिया में इश्क़ जी ॻाल्हि थो कयां। दुनिया वारो इश्क़ तव्हां दुनिया में अलाह सां करे सघो था। केतिरो कयो अथव? मां सर मां माशाल्लाह सां ईअं सम्झो 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो हुयुसि। हाणे छो नथो पढ़े? हाणे सर कान का ख़ता थी वई हूंदी तॾहिं त अलाह साईं पंहिंजे साम्हूं कोन थो प्यारे। कहिड़ी ख़ता थी? सो मालिक ॼाणे। न तो ख़ता तो कई कान का सर दिल आज़ारी थी वई हूंदी न। हाँ, दिल आज़ारी वॾी ख़ता आहे। अच्छा शोएब, जेको अॼुकल्ह सिंगर अचनि पिया, ठीकु आहे, उन मां तव्हां मुतमईन आहियो न आहियो? सर असांखे सिंध मां तमामु सुठा आर्टिस्ट बि मिलनि था
उस्ताद शफ़ी फ़क़ीर साहिबु आहे, उस्ताद रजब फ़क़ीर आहे, उस्ताद सादिक फ़क़ीर साहिबु आहिनि ऐं खोड़ सारा आर्टिस्ट आहिनि असांजे जेके माना सूफ़ीज़म खे जेको आहे बरक़रार रखियो वेठा आहिनि ऐं पंहिंजो सिंध में जेके बि असांजो रवायतूं आहिनि उन्हनि ते अमल कनि था। उनखां अलावा जेको आहे ॿिया जेके विच में अचनि था छा चवंदा आहिनि ट्रैक्स ते ॻाइण वारा, पोइ उहे माहौल ख़राबु था कनि, पोइ जी उन्हनि जे करे जेको आहे न पोइ पंहिंजो उन्हनि सुरीलनि खे बि ॿुधणु माण्हू घटि था कनि, बाबा हीउ माहौल लॻी वियो, बाबा हिन जो गानो हीउ फेमस थी वियो, हीउ गाने में कुझु ई न आहे, न शाइरी मज़े जी न म्यूज़िक मज़े जी, अब हली वियो। तव्हांजो मशहूरु तरीन गानो कहिड़ो आहे? सर मुंहिंजो पहिरियों सॉन्ग जेको वाह वाह सुहिणा तुंहिंजो सिंगार, उन खां बाद में थियो टिड़ी पपा। टिड़ी पपा, इहो टिड़ी पपा छा हो? सर टिड़ी पपा टाइटल हो, अॻियां सॉन्ग हो लाॾो बणिजी आयो सिंगार। ॿुधायो थोरो टिड़ी पपा। टिड़ी पपा हा। हो लाॾो बणिजी आयो सिंगार करे, हो प्यार करे, तारनि जी छां में लाॾो ॾिठोसीं सुहिणो ॾिठोसीं, ही सुहिणो मोर टिले, ही प्यारो मोर टिले, हो वाड़े असांजो लकी कबूतर टिले। शादी जो केसि ताईं इरादो आहे? शादी जो केसि ताईं इरादो आहे? केतिरनि ताईं या केसि ताईं? केसि ताईं, घणनि सालनि ताईं? साल 2 साल। शादी कंदे? हाँ इंशाल्लाह। कहिड़े क़िस्म जो जेको साथी जी आइडियल साथी केरु अथव? आइडियल साथी सर पहिरियां मुंहिंजी ईअं सम्झो मुंहिंजी मोहबत हुई उन सां ऐं अॼु बि आहे अल्हम्दुलिल्लाह। उन खां पोइ मुंहिंजी फैमिली जेको आहे उन जी मोहबत थी उन सां, त बाबा छोकिरी सुठी आहे ऐं मुंहिंजी पंहिंजी कज़न ई आहे सम्झो, मुंहिंजी सिस्टर जिते आहे उते ई उहा फीमेल बि उते ई रहे थी। अच्छा, माना लव मैरिज थी? जी सर। हाँ, लव अरेंज ॿई थी आहे। ॿई थी विया फैमिली में? पहिरियां फैमिली खे राज़ी करणो आहे सर। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अच्छा, प्यार मोहबत ऐं पैसो इन में के हिकिड़ी शइ जो इंतिखाब करिणो पए, कंहिंजो कंदो? टिनी मां हिकिड़े जो। हा। हाल चोथों शोहरत? चइनी खे। चइनी शइ न, हिकिड़ी शइ सिर्फ़ु कहिड़ी? का हिकिड़ी चूज़ कयो था? हा। प्यार, पैसो, शोहरत हा ऐं मोहबत। ऐं मोहबत। ऐं हिन दौर में त सर इहो आहे जो पैसो आहे त प्यार आहे, हर शइ आहे, पर हक़ीक़ती जेका आहे शइ उहो प्यार जेको आहे उहा वॾी शइ आहे। उहो हिकिड़ो अहिड़े इंसान जो मैसेज आहे त प्यार जेको आहे सूफ़ीज़म में तव्हांखे ख़बर आहे त इंसानियत आहे, मोहबत आहे, बाक़ी दुनियादारी आहे सभु शइ ते रहिजी वेंदी। ज़िंदगी जी कहिड़ी शइ आहे जिन में पाण में कमी महसूसु कंदा आहियो त यार ज़िंदगी में हीअ शइ न आहे, मज़ो न आहे? मुंहुं में सर? हा। मुंहुं में हिकिड़ी शइ न आहे न। कहिड़ी? मुंहुं में मां ई न आहियां सर। मां ई न आहे? मां न आहियां मुंहुं में। छो? केरु आहे अंदरि बाक़ी अथव? पाण खे पाण ॻोल्हींदा आहियूं त किथे आहियूं, छा आहियूं, कीअं आहियूं, मुंहुं में मां ई न आहियां, माना सम्झो इनकम्प्लीट। ज़िंदगी जी क़ीमती तरीन शइ कहिड़ी आहे? ज़िंदगी जी क़ीमती शइ ज़िंदगी क़ीमती आहे सर। ज़िंदगी जी क़ीमत, ज़िंदगी त क़ीमती आहे, इन में खां अलावा कहिड़ी क़ीमती शइ आहे ज़िंदगी जंहिंखां बग़ैर शोएब नथो रही सघे? उहा मुंहिंजी वालदा आहे सर, फैमिली आहे। जे वालदा चए त संगीत छॾे ॾे, मां छॾे ॾींदुमि सर। अम्मी पार त अथई, चयो त मां छॾे भारत कहिड़े हिसाब सां सर? छॾण जे लाइ। छॾण जे लाइ। अच्छा, जेकॾहिं संगीत सां तुंहिंजो वाबस्ता न हुजे हा त छा हुजे? सर पोइ पॉलिटिक में मां एक्टिव हूंदो हुउमि इलाही। सियासत में हुजे? जी सर। कहिड़ी पार्टी सां हुजे? पहिरियां सर GSN में वाबस्ता रहियुमि, उन खां पोइ हींअर पीपल्स पार्टी यूथ डिस्ट्रिक्ट जो जेको मां वाइस प्रेसिडेंट आहियां। दादू जो? हैदराबाद सर। हैदराबाद यूथ जो। अच्छा, जेकॾहिं तोखे 5 करोड़ रुपया ॾिना वञनि, महिरबानी सर। मिसाल थो ॾिए, अच्छा अच्छा, त पहिरियों कमु कहिड़ो कंदे? सर 5 करोड़ मां त पहिरियां त जेको आहे हिकिड़ी मुंहिंजी हसरत आहे त मां हिकिड़ी हॉस्पिटल खोलींदुमि। उन हॉस्पिटल में जेको आहे उहो जीपूं वग़ैरह जेके हूंदियूं आहिनि उहे खोलींदुमि, जेके माना एमरजेंसी शोबाई हादसात में तव्हां ॾिठो हूंदो, जेके हिकिड़ा माना ग़रीब माण्हू सफ़ा मस्तूर हूंदा आहिनि, पोइ न अफोर्ड करे सघंदा आहिनि, पोइ उन्हनि जे लाइ जेको आहे हिकिड़ी अहिड़ी कैंप या का अहिड़ी हॉस्पिटल खोलियां जंहिंमें हुननि जो फ्री जेको आहे इलाजु थिए। ऐं ॿियो कमु कहिड़ो कंदो? ॿियो कमु सर इहो ई बहितरीनु अमल आहे, इहो ई बहितरीनु अमल आहे। 5 करोड़ इन ते हणी छॾींदे?
5 करोड़ खां अलावा सर वरी बकाया रखणा बि आहिनि हॉस्पिटल हलंदी आस्ते आस्ते ते ख़र्च करिणो पवंदो हा डॉक्टर जी पघारूं ॾियणियूं हा उहे बि ॾियणियूं नर्सनि जी पघारूं ॾियणियूं हा सभिनी हा नर्सनि ते वॾो ज़ोर थो ॾी न न सर हा मां ईअं त न चयो नर्सूं बि सर हूंदियूं न फीमेल जेके पढ़ियल लिखियल आहिनि वीचारियूं हा हुनखे रोज़गार ॾींदी हा उहे बि जॉब कंदियूं लाज़िम उहे बि कंहिं बि पंहिंजो जॉब सां लॻी वेंदियूं 2 रुपया कमाईंदियूं पंहिंजी इज़त जी महिनत सां मज़दूरी करे कमाईंदियूं कहिड़ो उहो माण्हू आहे जे हू न हुजे हा त शोएब न हुजे हा सर उहो मुंहिंजे वालदेन उनखां उनखां अलावा अलावा एज़ अ सिंगर थो पुछां उन खां एज़ अ सिंगर हा कहिड़ो माण्हू न कीअं तव्हांखे सपोर्ट कयो हथे ॾिनी सर सपोर्ट मूंखे जेको आहे सिर्फ़ु अलाह जी ज़ात कयो ऐं फैमिली कयो बसि उनखां अलावा कंहिं न कंहिं कयो तव्हांखे मीडिया जे support? कंहिं माण्हू मूंखे सपोर्ट न कई न कई छो सर तव्हां उन इवेंट में वॉइस ऑफ सिंध में ॾिठो हूंदो त मां हैदराबाद खां दादू आयो मूंखे ख़बर पई त ऑडिशन थी वियो आहे उते मां पहुतुमि त उहो वक़्तु मूंखे यादि मां कीअं पहुतुमि सुबुह जो 8 बजे खां ऑडिशन हले पियो राति जो 10 ताईं उन में मां तव्हां ॾिठो हूंदो मुंहिंजी कंडीशन कीअं बिल्कुलु वीक त उन वक़्त में अगरि कंहिं साथ न ॾिनो कंहिं सपोर्ट न कई पोइ सिर्फ़ु मां यूट्यूब ते ॿुधंदो हुउसि सॉन्ग्स उन खां पोइ पंहिंजे उस्ताद राशिद हैदरी जा सभु सॉन्ग्स ॿुधंदो हुउसि उन में विन थियण खां पोइ जेको आहे मां उस्ताद सां कॉन्टेक्ट कयो त उस्ताद मूंखे तव्हां वटि सिखिणो आहे पहिरियां जेको आहे कंहिं बि सपोर्ट न कई अच्छा माना उन प्रोजेक्ट तव्हांजी सपोर्ट त कई न थोरो हिकिड़ो सर उस्तादनि खे ॿुधणो त हुयो न बिल्कुलु। जेसि ताईं असां उन्हनि ताईं पुॼूं उन्हनि खां सिखूं तेसि ताईं जेको आहे यूट्यूब तां उस्ताद जा गाना मां ॿुधंदो हुउमि पैकेज कराईंदो हुयुमि अच्छा जेको अॼुकल्ह जेकी शाइरी ॻाई थी वञे त जीअं ही तव्हांजो टाइटल आहे टिड़ी पापा जी सर इन टिड़ी पापा जो मक़सदु छा आहे सर टिड़ी पापा ॿार नंढड़ा नंढड़ा मासूम मासूम चवंदा आहिनि टिड़ी पापा मां तूं ॿार त न आहे। कचे किले खां मां ॿार त न आहे ॿार थी सर वॾा थिया आहियूं न असां पाण चवंदा हार त न हुआसीं आहे न ॿार सर उहो असां काठियूं खणंदा हुआसीं नंढेरा पोइ खणी करे गिटियुनि मां घुमंदा वेंदा हुआसीं टिड़ी पापा पोइ मुंहिंजी आदत हूंदी हिकिड़ी 8-10 दोस्त पाण में गॾु हूंदा हुआसीं पोइ पथर विझंदा हुआसीं खीसे में पोइ राति जे टाइम ते जेको आहे लाइट जीअं वेंदी पोइ दरनि खे हणंदा टिड़ी पापा कंदा भॼंदा वेंदासीं अच्छा उहो ज़हन में तोखे टिड़ी पापा आहे हा टिड़ी पापा अच्छा हिन महिल ताईं घणा गाना तव्हां ॻाए चुका आहियो सर गाना त तक़रीबन इलाही कया आहिनि पर जे मां फेमस आहिनि उहे तक़रीबन 8 खां 10 गाना फेमस कहिड़ा कहिड़ा फेमस गाना हूंदा सर पहिरियों त मां इहो 2 सॉन्ग तव्हांखे ॿुधाया हिकिड़ो त टिड़ी पापा थी वियो। हा हिकु थियो टिड़ी पापा वाह वाह सुहिणा उन खां अलावा जेको आहे दिलि खणी वई छोरी हैदराबादी ॿियो हिकिड़ो अक्सर असांजी साइड घणो हलंदो आहे असां बदमाश आहियूं ऐं इहो पंहिंजो कीअं गानो इहो ॿुधाए थोरो असां बदमाश आहियूं ॿुधायूं सर हा हो न कंहिंजी ॿुधंदा हूं न कंहिंजी सहंदा हूं हो असां बदमाश आहियूं वॾा बदमाश आहियूं अची ॾिस तूं मुंहिंजो शहर हैदराबाद पिरी कासमाबाद से जावल नूरियाबाद पिरी सईदाबाद मोरो मेघड़ लाड़ काणो पिरी थर का छोई की झरकारूं झरो यार पिरी हुसैनाबाद कोटड़ीअ वारा लतीफ़ाबाद दादू वारा जवान आहियूं असां सभु सारा असां बदमाश देखते ओ तुंहिंजे करे मां सुहिणा थी वियो चुप आहियां छो जो मोहबत में झुकण मां त सिखी वियो आहियां न त तुंहिंजा पाड़े वारा मुंहिंजो छा बिगाड़ींदा ख़बर अथनि असां उतरादी जज़्बाती आहियूं असां बदमाश आहियूं असांजी धरती जी बदमाश ख़बर अथई केरु अथई तकी साहब इहो वठी अथई तकी साहब हा इहो बदमाश खे असां तकी साहब ॾाढो डिसेंट माण्हू आहे बदमाश त इहो हा अच्छा शोएब जी सर जेकॾहिं तव्हांखे वल्गर शाइरी को ॾे ॻाईंदो माना बेतुकी शाइरी बेमियारी शाइरी सर बेतुकी शाइरी त फर्स्ट ऑफ ऑल त ईंदी कोन लफ़्ज़नि में नई वरी पंहिंजो म्यूज़िक में ईंदी पोइ उन ॻाइण खां बहितर आहे त पोइ माण्हू न ॻाए ॾींग भली मिसाल तौर को पैसा थो ॾे 50-60 हज़ार रुपया न सर पैसे सां ईअं आहे न त हिन दौर में तव्हां ॾिठो हूंदो त असांजे शाइर हज़रा जेके आहिनि सिंध जा तमामु सुठा लीजेंड्स आहिनि पोइट ऐं तमामु सुठियूं पर्सनैलिटियूं उहे बि हींअर सिंगिंग उन्हनि जॉइन कई आहे उनजी वजह इहा आहे त उन्हनि ॾिठो जे असांजी सॉन्ग्स फेमस थी आहे हाणे बहितर इहो आहे त असां पाण ॻायूं हाणे असां पाण ॻायूं पर न ज़रूरी न आहे त पाण ॻायूं त पाण फेमस थिए ॾिसो अलाह ताला इंसान खे जेको तख़लीक़ कयो आहे
त हर कंहिं में का हिकु ख़ूबी रखी आहे हिकु रखी आहे बिल्कुलु। हाणे मिसाल तौर मां चाहियां थी सभु कम मां करे सघां थो त हीउ मां ग़लति फहमी जो शिकार आहियां जी बिल्कुलु। ऐं हाणे सुवालु मुंहिंजो इहो आहे त जेके बि हिन वक़्तु शाइर सिंगर आहिनि तव्हांखे ख़बर आहे हुननि जी जी। उन मां अल्हम्दुलिल्लाह सभ खां बेसुरो कहिड़ो आहे? अल्हम्दुलिल्लाह त बेसुरो कोन्हे को बि। मिसाल तौर बेसुरो कहिड़ो आहे तुंहिंजी नज़र में? मुंहिंजी नज़र में असांजे पाड़े जो हिकिड़ो दोस्त आहे सर, हा ॿियनि जो नालो छो न केरु आहे? आहे हिकिड़ो असांजो दोस्त आहे पंहिंजो वसीम। वसीम। हा बलोच। उहो ॻाईंदो पियो पाण ई, लिखंदो पाण ई। उन खां वधीक बेसुरो शायदि ज़िंदगी में वरी मां न ॿुधंदुमि। सफ़ा बेसुरो? अल्हम्दुलिल्लाह सर। माशाअल्लाह केतिरो बेसुरो आहे, माना बेसुरनि में सर उहो कंहिं महिल ॻाईंदो आहे त पोइ असां सोचींदा आहियूं त हाणे मजबूरनि जेको आहे न असां माना हिकिड़ो क़ुर ते वञी हथु रखी चवंदा असां ॻाइणु छॾियूं। माना इहा सम्झो इंतिहा थी वई हुन जी बेसुराब जी। ऐं पाण खे ॿुधी चवंदो आहे माशाअल्लाह ॾिठव गुलाम अली साहब खे पियो ॻायां। माना गानो ॻाईंदो न, गानो ख़राबु कंदो आहे। ख़राबु कंदो आहे त हा जी बिल्कुलु। जीअं असां वटि सोराब सुमरो साहिबु गाना ख़राबु कंदो आहे शो में। हा सर सोराब सुमरो ईअं सम्झो हा वॉइस क्वालिटी सोराब भाई जी बहितरीन हा आहे, सुठी आहे। सुठी आहे। अच्छा ज़िंदगी जी का ख़्वाहिश जेकी ईअं पूरी न थी हुजे? सर ज़िंदगी में जेतिरियूं ख़्वाहिशूं रखंदासीं न त उहे ज़रूरी न आहिनि सभु पूरी थियनि, कुझु कुझु अधूरियूं रहिजी वेंदियूं आहिनि। कहिड़ियूं कहिड़ियूं अधूरी रहिजी वियूं आहिनि? ज़िंदगी जी सर हिकु ई ख़्वाहिश हुई मुंहिंजी त मुंहिंजी जेको आहे जॾहिं मुंहिंजी शादी थिए त मां पंहिंजो वालदेन जेके आहिनि मूंसां गॾु हुजनि, जंहिंमें मुंहिंजो वालिद साहिबु जेको आहे मूंखां मिस थी वियो। अलाह साईं हुननि खे जन्नत फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। बसि इहा ई हिकु शइ, बाक़ी माशाअल्लाह सां अल्हम्दुलिल्लाह हर शइ। अच्छा का ख़्वाहिश अधूरी न आहे? न सर। अच्छा हसरत का कहिड़े फ़नकार खे ॾिसी चाहींदा त इन जी जाइ ते यार काश मां हुजां? सर उस्ताद सजाद अली आहे, उन जिते जिते परफॉर्म कयो मुंहिंजी ख़्वाहिश इहा हुई त मां उते परफॉर्म कयां। सजाद अली आहे तव्हां तमामु घणा फैन? घणो फैन। सजाद अली जो गानो ॿुधायो। ओ तूने समझा ही नहीं एक दीवाने को, खून से मैंने लिखा अपने अफसाने को। तूने समझा ही नहीं एक दीवाने को, खून से मैंने लिखा अपने अफसाने को। जाने जा मौत नहीं शर्म तो आती होगी, याद तो आती होगी, दिल दुखाती होगी। बड़ी महिरबानी शोएब भाई, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, असांखे टाइम ॾिनो, लख कुर्ब तव्हांजा। महिरबानी सर असांखे। नाज़रीन थी वियो शोएब भाई जंहिंसां अवां जी कचहरी कराईसीं। उमेदु आहे त प्रोग्राम तव्हांखे वणी हूंदो। नेक्स्ट वीक ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।